तकरीब की सदारत कंदड़ साईं कौसर गुरुल साहब हारून सिंधी साहब जेके पाण ज़िले जामशोर जा ज़िला राब्ता सेक्रेटरी आहिनि ऐं मिठू असांखां मोकिलाए वियो ऐं हिन अॼोकी हिन तकरीब जा घोट अॼोकी हिन महूरती तकरीब जा परवाण नवीद सिंधी साहब ऐं साम्हूं वेठो मुंहिंजा साथियो अस्सलाम वालेकुम वक़्तु जीअं सिंधी ॿोली साईं मुंहिंजा सभ खां अवल खां नवीद सिंधी साईं खे हिन पंहिंजे नए आयल किताब जूं घणियूं वाधायूं पेश कयां थो। गॾोगॾु सिंधी अदबी संगत ज़िला कैथपुर जे ज़िले राब्ता सेक्रेटरी भाऊ ज़हीर लाड़क ऐं फिरियालो जी संगत खे बि जस्ट इन ही अनोखो आलीशान प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। नवीद सिंधीअ जो तालुक़ शिकारपुर जे अदब और धरतीअ सां आहे। उहा धरती जेका कंहिं दौर में सिंध जो पैरस थी हुई, उहा धरती जेका शेख सजदा रही आहे ऐं उहो अयाज़ जंहिं चयो त दुनिया में रूमीअ जा एतिरा मुरीद बि न आहिनि जेतिरा सिंध में मुंहिंजी शाइरीअ जा आशिक़ आहिनि ऐं जिते अयाज़ जा मुबारक पेर हुजनि त मां सम्झां थो उहा धरती नवीद जहिड़े वधण में किचन लॻी आहे। इंसान जंहिं शइ खे सभ खां वधीक ज़ाया करे थो उहो आहे वक़्तु ऐं खेसि जंहिं शइ जी वधीक ज़रूरत पवे थी जंहिं शइ जी घणी घुर्ज आहे उहो वक़्तु ई आहे। उन वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे असांजे प्यारे नवीद सिंधीअ थोरे टाइम में सिंधी अदब जी धुन में ॿ सुहिणा किताब ॾिना आहिनि। किताब त छप थी चुका आहिनि। हिकिड़ो सिंधू शेर दरिया 2025 में ऐं ॿियो किताब जेको आहे अमुल अखड़ियुनि सी टियों किताब बि मां हिन छपाई जे मरहले में आहे। चोथों किताब बि गॾियल शाइरीअ जो आहे। उनखे बि साइड ॾिए थो माना थोरे वक़्त में ही असांजो दोस्त पंहिंजे किर्त सां बि लाॻापियल ऐं अदब खे बि टाइम ॾिए थो। हिन उमिरि में जिते असांजा नौजवान ॿाहिरि होटलुनि ते मूसीक़ा कनि ते नवीद सिंधी पंहिंजे अदब जी ख़िदमत करे थो ई मां हुनखे जस पेश कयां थो। सची ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा माण्हू पंहिंजे लाइ जीअंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू ॿियनि जे लाइ जीअंदा आहिनि। नवीद सिंधी उन्हनि माण्हुनि मां आहे जेके माण्हू ॿियनि जे लाइ जीअंदा आहिनि ऐं चारि ई किताब चाहे हा त उहो 5 आणे थी सघियो पर हुन 4 किताबनि में मां सम्झां थो 40 माण्हुनि खे ज़िंदा करे छॾियो आहे। मां निहायती थोराइतो आहियां प्यारे नवीद सिंधीअ जो जंहिं मूंखे हिन किताब में जाइ ॾिनी ऐं किताब जॾहिं छपिजे थो त यकीननि हुन में थोरियूं घणियूं कमियूं पेशियूं थियनि थियूं। हुन ते नज़रसानी कंदो हणंदोसि हुनजी निशानी कई आहे ऐं अञा नवीद सिंधी नओं आहे ऐं उसरियो आहे आसे आसे सभु ॻाल्हियूं सम्झी वेंदो ऐं उहो असांखां बि वक़्तनि खां वक़्तनि रनमाई वठंदो रहंदो आहे। असांजो जेको हाल आहे असां हुन सां साथ निभाईंदा आहियूं। 2018 जो साल हुयो साईं इमदाद उमर शाह जी 14वीं जेको आहे सो वर्सी तकरीब मस्जिद एरिया में बि ऐं मूंखे साईं सैयद अकमल शाह बुखारी हुते वठी वियो। मिठू सां गॾु थियो हुनखे ॿुधायो वियो। उते साईं जलाल महमूद शाह तकरीर कंदे चयो त असां जेके मुक़ररु आहियूं उहे कलाकनि जा कलाक तकरीर कयूं था। माण्हू कंदा हेॾे होॾे लोणा हणंदा का ॻाल्हि सम्झ में आई त वरी वाह वाह कनि था न त ठहियो। अवां शाइर जेके आहियो उहे बस सिखियो पढ़ो था त किताब में ताड़ी वॼी थी वञे वाह वाह थी वञे। तो हिते बि उहो चकर आहे। हूअं बि इंसान जी फितरत आहे त हुनजा पसंदि जा माना 3 शोबा आहिनि वधि में वधि। हिकिड़ो नंबर पहिरें ते आहे उहो आहे मौसीक़ी जंहिंखे माण्हू वधि में वधि पसंदि कनि था ऐं घणो वक़्तु हुनखे वेही ॿुधी सघनि था। ऐं ॿिए नंबर ते आहे सुगड़ कचहरी
हुनजो रस हुनजो दस्त काफ़ी वक़्त ॿुधी सघनि था। असां शायर 3 नंबर ते ऐं जेके मुक़रर आहिनि तकरीर करण वारा उहे मुंहिंजो नंबर 4 आहे। सो तव्हां घणो टाइम न वठंदुसि, टाइम इलाही थी वियो आहे, वरी असांखे पोइ हिते वापसि थियणो आहे। जेकर सदर साहिब इजाज़त हुजे त हिकिड़ी दर्द कहाणी दिलड़ी भोगे थी, अख कई ॿाराणी दिलड़ी भोगे थी। रात विशु पाशाह जी हिकिड़ी दर्द कथा, ज़ेन पड़ी पीराणी दिलड़ी भोगे थी। तहज़ीबुन सलमान विधियूं अथई ज़ंजीरूं, सीता जी वाणियाणी दिलड़ी भोगे थी। तहज़ीबुन सलमान विधियूं अथई ज़ंजीरूं, सीता जी वाणियाणी दिलड़ी भोगे थी। प्यार जी तो ज़रख़ैज़ ज़मीन ते न लहलिया, मुंहिंजी हारियाणी दिलड़ी भोगे थी। तूं जहिड़ी मासूम सन्यासी सां पाखी, गिटिन में जो ज्ञानी दिलड़ी भोगे थी। तूं त स्वर्ग ख़ुशियूं वॾे लिटी थी, मुंहिंजी हीअ निमाणी दिलड़ी भोगे थी। हिकिड़ी दर्द कहाणी दिलड़ी भोगे थी, अख कई ॿाराणी दिलड़ी भोगे थी।